कहानी न हदीस उन नबी जी ज़बान मां साबित थिया जेको कॾहिं कूड़ ॻाल्हाई नहीं। उन नबी जी हदीस पढ़ी थम जेको पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे त हुन जी मर्ज़ी सां नारा हैदरी शबे हिजरत जे पाण पत्थर उछले अल्लाह जे महबूब पत्थर तो न उछले मां खालिक सुभान अल्लाह ये पत्थर तो न उछले ये पत्थर मां उछले माना एड़ो नबी जंहिंजे किरदार जे लाइ अल्लाह चवे तुंहिंजो त मुंहिंजो सही वाह माना तुंहिंजो पत्थर उछलण तुंहिंजो न आहे ये मुंहिंजो अल्लाह जे त मुखां बाद में अल्लाह जे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरदार अंबिया सरदार जहां कुल कायनात सरदार आले मोहम्मद जो महबूब आले मोहम्मद हिन जा महबूब वो तो चए आले उम्मती मिन बाद अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम हदीस बड़ी तम सुने की सुनो जे तो मुखां बाद के बेदर न वणियो दर पत्थर थी दो बिस्मिल्लाह सल्लल्लाहु मोहम्मद वाले के बेदार वेठा बिस्मिल्लाह छो त ही एड़ो घराणो खैरात विरहाए दिया हिन मकाम पे बिस्मिल्लाह हिन मकाम पे खैरात विरहाए दिया बिस्मिल्लाह हिन दर ते सच थींदो सरकारी वाह वाह साईं वाह सच सरकारी थींदो दीदा सरकार जा बिस्मिल्लाह जो कम नाहे अल्लाह जे तो ही खातो आहे अहले बैत अलैहिस्सलाम जो दर्जो खातो आहे अमल हिते कई सवाब होते लिखे सुभान अल्लाह समझ आए ना बिस्मिल्लाह इमाम नबी ने जवाब हदीस देने गालायो कोई हदीस से गालायो बिस्मिल्लाह मौलाया थी रही बिस्मिल्लाह करे अहले बैत के जिन छड्यो उए भाड़िया भजी विया जिन दर अहल बैत के छड्यो खुदा के ज़लील कयो जिन दामन झलियो हिते भी पार होते भी पार जिन अहल बैत जो दामन छड्यो होते भी ज़लील हिते भी अहल बैत जी सबील अली जे नाले जी हुजे हुसैन नाले जी हुजे दुनिया बराबरी केड़े शय में अली जी कई लेकिन बराबरी जे भी कई उन ते लानत लगी के चयो मौला जी सबील न हलंदी छो सबील छा करे चवंदा सबील पियंदा हर गैरतमंद पुछा करो केजी सबील जादा हुसैन सबील सबील केजी सबील हुसैन छा जो मौला हुसैन के हर गैरतमंद पुछा छा जो चवंदा मौला हुसैन जो मुख्य प्यासो असबाला में कत्ल थी वियो इंडियन जो मुख्य प्यासो हुसैन अली कत्ल थियो चई कत्ल थियो के कत्ल करी फलाणे कत्ल थियो मालूम जो सबील हण वारा हुसैन जा औलादार जे सबील जे लाइ लोग किथा पर काते लगे पाजी कत्ल वारी वारदात दी याद अचे मातम ते पाबंदी थे त शिद्दत सां मातम जियो जने मातम को कोई रोके तो शिद्दत सां मातम छो त मातम अज़ाज़ारी यज़ीद पंहिंजे महल में रोके सके त यज़ीद जे पुटनि खे कहिड़ी था
मातम दोए जनाब सैयदा मातम दोए जनाब बीबी ज़ैनब जडे ने मातम ते पाबंदी थे शिद्दत सां मातम कयो साईं चवंदा मातम जडे बि कयो मातम शिद्दत सां कयो छो त इहो जेको हथ मथे खणंदो आहे उन खां बाद जेको इहो हथ सीने ते ईंदो आहे दरअसल इहो तव्हांजे सीने ते न आहे यज़ीद जे मुंहं ते चमाट आहे कलेजो चल यज़ीद जो खतीरी बन गई है नबी जो चयो त मुखा मुंहिंजो जंहिंखे बि इल्मु खपे उहो अली जे दरबार मुखा बाद में अली जे दरबार मालिक कुरान में इल्मु छा आहे कुरान जो वाला याद सुनो किताब में हर खुश ऐं दर जो ज़िक्र कुरान में बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हर खुश ऐं दर जो ज़िक्र केमें कुरान हर खुश ऐं दर जो ज़िक्र कुरान में मालिक कुरान में एतिरो इल्मु जेके नाज़िल थियो आहे उनजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा है अल्लाह मोहम्मद जे लाइ का अल्लाह जी आवाज़ महबूब जे शइ जो इल्मु न आहे उन शइ जो इल्मु ॾेई छॾियो आहे जे शइ जो इल्मु न आहे उन शइ जो इल्मु ॾेई छॾियो आहे हे अनपढ़ जाहिल मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾिसी चवनि था मोहम्मद मुस्तफ़ा खे ख़बर ई न हुई 40 साल ताईं त हू नबी हो रहियो अल्लाह ताला जाहिल खे जे ओ जाहिल मक्के मदीने जे मदरसे में हौज़ल में नबी के न पढ़तो ॾिसी नबी के अनपढ़ चवण वारो नबी अंबिया का आम आस्तीन आहे यो मोहम्मद किताब वल हिकमा महबूब तालीम ॾियण वारो आहे हिकमत ऐं किताब जी तालीम ॾियण छो त जंहिंखे क़ुरान सम्झ में आयो उनखे नबी सम्झ में आयो जेके नबी सम्झ में आयो उनखे अली सम्झ में आयो जेके इहे सम्झ में आया जेके हू सम्झ में आयो सम्झ में हो अचे ऐं मातम हुसैन जो आहे तॾो हुसैन जो आहे कोई अचे या न अचे हुसैन ज़रूरी सुभान अल्लाह कोई अचे न अचे बकिया में बीबी ज़रूरी कोई अचे न अचे पाक पानी इमाम सज्जाद अलैहिस्सलाम फरमान आहे मौला जन फरमाइंदा हितों को दुआ कयो मौला सभिनी खे करबला चक्कर अरबैन में ज़ियारत अल्लाह आमीन मां भी भेण भाउ जो जवान दुआ मां भी दुआ मौला सब करबला जी ज़ियारत इन साल मौला करीम में अल्लाह से ये रखो है अबेन में हुसैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इंशाअल्लाह या दुआ है मौला तेसी ताईं की अखी के बहुत बड़ी जान जैसे हुसैन की ज़ैन मौला रज़ा है भी मासूम है कोई जान यानी आजादारी सही सही होगा दुआ है जनाब ज़हरा सलाम अलैहा साईं जी बाबा तेसी ताईं जन्नत में नबी नबी जैसी ताईं हुसैन हुसैन करने वाला जन्नत में साईं जी बाबा मुझे हुसैन की या क़ौम जो रोईंदी बाबा करीम पीरी करीमा धिया तेसी ताईं के उहे जन्नत में जैसी ताईं हिक हुसैन जो आज़ादार दाखिल न थींदो तेसी ताईं मां जन्नत में नबी नबी कायनात में कायड़ी मालिकाई कोने का जेका चे त पेर नौकर वने पो मां वञा जे शख्सियत मिलंदी त हुसैन जी अम्मा जी मिलंदी चवंदी तव्हां मुंहिंजे के रुना हो बशर साईं तव्हां जन के रोई गई एडो कि जिक्र भी करी वञो अहल बैत जो छुप छुप
ही करीम है ही बोला नबी की हदीस पढ़ी तुम अअलम उम्मती में बाज अली इब्न अबी तालिब मुखा बाज वडो आलिम वो अली थो अली के छछो ख्वार थींदो अली के छछो जलील थींदो जिन जिन अली जो दामन झलियो आबाद जिन जिन दामन छडियो ख्वार जलील तवज्जो नामे मौला जो चवण लॻो अने कुछ माण्हू आया ॾिठो मौला जी कहिड़ी दावा मौला जब फरमाता सलूनी क़ब्ल अन तफ़्किरूनी पुछो मां ज़मीन जे रस्ते खां वधीक आसमान जे रस्ते ॼाणींदो हां अञा मौला जी दावा ख़त्म न थी हिकड़ा माण्हू के मिलियो कयो वया यहूदी आलिम वटि असां सवाल करे थका हो असां जा ई जवाब पियो ॾे असां सवाल कयो मसवारी जवाब पियो ॾे आखिरी वक़्त ताईं जेके जलील बणजी वेठा हो हिन जुमले ते अली जी इज्जत जो कसम खैरात कर दिया है जनाब सैयदा आया यहूदी आलिम वटि चवंदा ओ यहूदी अली का सवाल करे थका जवाब जल्दी दो दे दो वटेड़ा सवाल आहिनि जेके अली जवाब न ॾेई सघे ला जवाब थी वञे ऐं अली ला जवाब थी मां चवां न मां आयो ॾिणियो ई आहे जेका अली खे ला जवाब करे जेका अली खे ला जवाब करे यहूदी आयो मौला जी बारगाह में चेतो अली सवाल कया जवाब ॾींदे मौला जी फरमाता तू मुखा सवाल करे मां मारी आहियां मां तोखां तो सवाल कर जवाब अकेले ॾींदे या ही तो जा साथी भी ॾींदा मौला जी चेतो मौला मां अकेले ॾींदो इमाम फरमाता ॿुधा हिन हथ में छा है हिन हथ में छा है यहूदी आलिम ॾिसी करे चेतो मौला ओए अबू कुवैस ते परिंदे आना ॾिना हिन हुन आनंद में जाए वो आनो तव्हांजे हथ में मौला अमीन अलैहिस्सलाम ने पर्दा नहीं करे देतो यहूदी ॿुधाए और मौला जाने ना ज़माने में ॿुधाइणो मौला जब फरमाईंदा यहूदी ॿुधाए तो सही हिन हथ में छा है चई मौला हिन हथ में फलाणी कोई कुवैस ते परिंदे आना ॾिना है हुन आनंद मां हिकु आनंद तव्हां वटि आहे मौला जब फरमाईंदा यहूदी ॿुधाए ही किथों एतिरो जिन नुजूम जो माहिर यहूदी चई एतिरी इल्म जो तोखे मिलियो किथों मिलियो चेतो मौला तुंहिंजी इज्जत जो कसम आहे जेको इल्म मिलियो आहे रियाज़त कई आहे पंहिंजे नफ्स खे मारियो अंदर वजूद खे मारियो ही इल्म मूंखे मिलियो आहे कायनात जो मौला फरमाए थो पर हाणे एतिरी ॻाल्हि ॿुध ही अंडो आनो जेको आहे खयो माहे रखी तूं अली जे कदमनि ते किरी चईंदो मौला मूंखे ख़बर न आहे ही जेको मां तव्हांखे दसियो इहे आलिम कंदा आहिनि ऐं जेकॾहिं जेको रखण जे लाइ चओ था इहो अलाह जा नुमाइंदा कंदा जेको मां कयो इहो आलिम कंदा आहिनि जेको तूं कयो उहो हू कंदो आहे जा हुन जा नुमाइंदा कंदा आहिनि मौला जी फरमाईंदा ॿुधाए नफ्स कीअं मारी कि नफ्स खे मां ईअं मारियो मौला जी फरमाईंदा ॿुधाए जेको मौला नफ्स खे ईअं मारियो नफ्स चवंदो हो कर न कंदो हो जे झलींदो हो त कंदो हो अॼु बि घणा माण्हू चवंदा आहिनि अज़ाज़ारी ते न वञो मातम न करे हुन शैतान चयो हो अल्लाह के मालिक सिरातल मुस्तकीम ते वेही तुंहिंजे बाननि खे गुमराह कंदुमि के पुछा चई सरवर कोने खां मौला सिरातल मुस्तकीम छा है मौला जी फरमाईंदा सब्र पर ख़बर पइजी वेंदी या अली मौला जी आमद थी मौला इशारा करे फरमाईंदा हाज़ा सिरातल मुस्तकीम अली जी ज़ात सिरातल मुस्तकीम है मालूम क्यों जेको अली जी मोहब्बत का झले वो शैतान या शैतान जो पुत्र ताका पूछा तो ताका कोई पैसा जे लख रुपया वठो मां अली जी विलायत छड अली जी मोहब्बत छड चवंदे न सिर धड़ खां जुदा थी वञे अली न छड छो त ही अली जेको मिलंदो आहे खानदान जी विरासत में माउ जी शराफत सां अली मिलंदो आहे सब हथ मदद करे खदी बनजी हैदरी अली मिलंदो आहे माउ जी तहारत सां मीरास में अली न मिलंदो आहे माउ जी तहारत सां अली मिलंदो आहे जो चवंदा
जो करीम मुर्शिद अली एतिरो करीम आहे जंहिंजे दरवाज़े ते अगर को कातिल अचे खाली न मोटंदो आहे। जंग जो मैदान हो के दुश्मन की तलवार किरदी जे तो या अली तलवार मूंखे ॾे, या अली तलवार मूंखे ॾे। अली उछले ॾिनसि या अली भो न दे। मौला जन फरमाईंदा भो हुनखे थींदो आहे जंहिंजी जान तो जे हथ में हुजे। अली जी जान अल्लाह जे हथ में। अली उन बहादुर खे चइबो आहे जेको न मौत खां ड्रिजे न दुश्मन खां ड्रिजे। कंहिं जंग में पुछा कई मौला अमीर अलैहिस्सलाम का मौला अगर जंग जे मैदान में तव्हां सां मिलणो हुजे किथे मिलंदो? अली फरमाईंदो जिथे छॾींदे उते ई पाईंदे, जिथे छॾींदे अली उते ई मिलंदे। मौला कीअं? मौला जन फरमाईंदा न अली कॾहिं दुश्मन खां पोइ ते हटियो, न अली कॾहिं दुश्मन खे कढ भॻो। दुश्मन आयो ई आहे अली मौत करे उन जो सिर फटे। अली दुश्मन के बात करे रसूल नहीं। हथ आम हथ नाहे, हथ के यदुल्ला चइबो। ई तलवार आम तलवार नाहे, न तलवार के जुल्फकार जो आहे। बिस्मिल्लाह। इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे मैदान में दुआ ॾिनी अपने शीर। इमाम हुसैन अलैहिस्सलाम दुआ ॾिनी शीर। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जनाब मुस्लिम बिन अकील के मोकिलन था पिया त वञी कूफे में हालात ॾिसिया। मां अकेलो नथो अचां, मूं सां गॾु औलाद अली अली मुर्तज़ा जी न्याणी मूं सां गॾु। जनाब मुस्लिम बिन अकील के इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने फरमाया भा मुस्लिम अकेलो न वञा, पाण सां गॾु पंहिंजी जोड़ी वठी वञा। मौला होॾे चयो, अंदर खेमन में वियो, अंदर ख़याम में वियो, हिजरे में वियो त बीबी पंहिंजी जोड़ी खे तयार करे रोई रोई अचे थी मुंहिंजी जोड़ीअ खे गॾु वठी वञा। चई मूंखे हाणे इमाम हुसैन चयो तोखे के ॿुधायो? चई तोखे इमाम हुसैन चयो, मूंखे इमाम हुसैन जी अम्मा ज़हरा चयो त मुंहिंजो कोशिश वञे थो अकेले न छॾिजां, हुन सां गॾु जोड़ी बि ॾिजां। रोइण वारो माउ जोड़ी खे तयार कयो। मां तव्हां खां थो पुछां अगरि कंहिं शइ जे लाइ माउ तयार करे त माउ जी ख़ुशी हूंदी, लेकिन माउ मौत जे लाइ तयार करे न माउ जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी? और रोइण वारो करबला जे मैदान जे लाइ कूफे जे लाइ इमाम हुसैन सल्लल्लाहु अलैहि सफ़ीर बणिजी जनाब मुस्लिम बिन अकील वियो। रोइण वारो विढ़ंदे विढ़ंदे जनाब मुस्लिम बिन अकील गिरफ्तार थियो। ज़ालिम खणी आया दारुल अमाना जी छत ते ऐं चवण लॻा त असांजे मुस्लिम बिन अकील ऐं मुस्लिम बिन अकील असांजे अमीर खे सलाम कर। सलाम जो नालो आयो न जनाब मुस्लिम बिन अकील तड़पी वियो। आवाज़ ॾेई करे चए थो बंदे ख़ुदा मुंहिंजो अमीर आहे त हुसैन। रोइण वारो बकीअ में आवाज़ खे चए ओ मुस्लिम बचड़ा ॾुखे वक़्त में मुंहिंजे हुसैन खे अमीर सॾियो अथई, क़यामत ताईं हुसैन खे ग़रीब सॾींदो, तोखे अमीर सॾींदो। अल्लाह के बेगम में रोई रोइण वारो मौला सभिनी जी जेके बि तुंहिंजी नेक हाजतूं क़बूल फरमाए। रोइण वारो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जॾहिं सफ़ीर वियो न, हिननि ज़ालिमनि छा कयो? जनाब मुस्लिम बिन अकील खे दारुल अमाना जी छत ते वठी विया। मंज़िल सोफ़ ते कहिड़ो हाल आहे? इमाम हुसैन जो अम्मा मुक़ल्लम रोई करे चयो वाह गुरबत वाह मुसीबत। रोइण वारो मौला जन जॾहिं रुना आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम ज़ात ख़ुदा रुना आहिनि। मौला अब्बास अलैहिस्सलाम फरमाईंदा आका मुंहिंजी ज़िंदगी में ग़रीब छो थो सदाए? रोई करे मौला फरमाईंदा अब्बास होॾे परदेस में मुंहिंजो मुस्लिम मुसैदो मौला ॾिसे हां इमाम हुसैन जे इमाम साहब मथे कयूं छा मंज़र आहे? रोइण वारो ज़ालिम क़त्ल बि कनि था, दारुल अमाना तां हेठि बि उछलनि था। रोइण वारो मौला हुसैन खे जनाब अब्बास चए थो मौला मूंखे इजाज़त इमाम साहब खे ॾेखारियो त उहो ई पहुचाए। वञी मां जनाब मुस्लिम बिन अकील जे जनाज़े खे खणा ऐं उन जे लाश खे ठाहियां। रोइण वारो मौला
से बख्शा मुझ